जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 9। त सभई प्रेम सां चओ, लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। हिन अध्याय खां पहले मां 9 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे बि 9 अध्याय ज़रूर ॿुधजो। त अचो त ॿुधूं 10हों अध्याय। जलंधर जो कपट रूप धारे पार्वतीअ वटि अचण। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा पृथु, वीरभद्र जे मगज मां रत रेला करे वहंदो ॾिसी महादेव जा गण युद्ध छॾे हिकदमि शंकर खां मदद वठण लाइ आया। महादेव उन्हीअ महल ई बैल ते सवार थी पाण युद्ध जे मैदान में आयो। भयानक रुद्र खे ॾिसी सभई दैत ईअं उथी भॻा जीअं कारकत विर्त वारे खे ॾिसी पाप भॼी पासो थींदा आहिनि। जलंधर पंहिंजे साम्हूं ख़ुदि महादेव खे ॾिसी बाणनि जे मथां बाण छोड़ण लॻो। हुन जा सेनापति शुंभ निशुंभ काल नेमी ऐं घमसर आदिक भी अची उन्हनि जी सहायता करण लॻा। महादेव भी वज्र ऐं त्रिशूल खणी खूब तीरनि जो वसकारो लाइ ॾिनो। प्रलय काल जो अग्नीअ वांगुरु घमसान खणी मचायई। घणनि ई दैतनि जा लाश लेथण जण लॻा। जीअं धोबी फरहे ते कपिड़नि खे सटींदो आहे, तीअं केतिरनि ई जा कंध कपींदो लाबारे वांगुरु लुढ़ंदो वियो। दैत पंहिंजो मौत वेझो सम्झी पासा कुंडू ॻोल्हण लॻा। जलंधर पंहिंजो हीणो हाल ॾिसी गदा हथ में खणी शंकर जे पुठियां दौड़ियो। शंकर हिकिड़े ई धक सां हुनजी गदा जा 2 टुकर करे छॾी ऐं जलंधर खे खणी खेनूअ वांगुरु ॾेढ कोह ते फिटी कयो। महादेव खे पाण खां वधीक बलवान ॼाणी जलंधर गंधर्वी माया रची। तंहिं करे गंधर्व ऐं अप्सराऊं नाच गानो करण लॻियूं। मृदंग वीणा ऐं सुरंदा अहिड़ो त मिठड़ो आवाज़ सां वॼण लॻा जो शिव जन हिकदमि उन अलाप ते मोहित थी पिया ऐं मोहिनीअ माया जे मज़े में मस्त थी भोलानाथ शरीर जी शुद्ध बुद्ध भुलाए हथियार हथनि मां छॾे हिकदमि मूर्छा थी वियो। होॾाऊं काम जे पीड़ा करे सतायल जलंधर उतां भॼी सिधो पार्वतीअ वटि आयो। पंहिंजो रूप शिवजीअ जहिड़ो घणी बणायई। हथ 5 मुख 3 नेत्र धारण करे बैल ते सवार थी उथी हलियो। पार्वतीअ परियां ई शंकर खे ॾिसी हिकदमि उन जे वेझो आई। पार्वतीअ जी शोभा ॾिसंदे ई जलंधर जो वीर पात थी वियो, जंहिं करे पार्वतीअ खे शक पियो ऐं उनखे दैत सम्झी उतां भॼी वञी लिकी। पार्वतीअ खे न ॾिसी जलंधर वरी युद्ध जे मैदान ॾांहुं मोटी आयो। होॾाऊं दुष्ट खे ॾिसी पार्वतीअ जो सॼो शरीर धड़की रहियो हो। तंहिं विष्णु भॻवान जी उस्तति कई जो हिकदमि देवीअ जे दाहुनि ते अची प्रगट थियो। पार्वती भॻवान खे वेनती करण लॻी त हे विष्णु, जलंधर दैत जो शिवजीअ जो रूप ठाहे अॼु अजब नमूनो ॾेखारियो आहे। तंहिंखे हाणे कंहिं न कंहिं नमूने ज़रूरु नास करियो। विष्णुअ चयुसि त हे पार्वती, जेको हिन रस्ते घड़ियो आहे असां बि उन ई नमूने हुनजी पुॼाणी कंदासीं। हुनजी स्त्री विरंदा ॾाढी पतिव्रता आहे, हुनजे करे ई हुनजी रक्षा थी रही आहे। एतिरो चई भॻवान विष्णु जलंधर जे नगर में वियो ऐं पतिव्रता विरंदा जो सत्य भंजण जो वीचार कयो। होॾाऊं शंकर भी जलंधर जे गांधीरवी लीला खां आज़ार थियो। जलंधर शंकर भॻवान खे अचरज में ॾिसी
उनखे पंहिंजनि बाणनि सां घायल करे ढके छॾियो। श्री पद्म पुराण मां कारकत महात्म जलंधर जो कपट रूप धारे पार्वतीअ ॾे वञण बाबति 10हों अध्याय संपूर्ण थियो। सभई जो लक्ष्मी नारायण जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय। राधा दामोदर भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे। कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी मैं सेवक तुम स्वामी। कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर सबके प्राणपति। स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में किस विध मिलूं दया में। तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे। स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ अपने शरण बिठाओ। द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ पाप हरो देवा। स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ प्रेमा भक्ति बढ़ाओ। संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा। स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे। स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी। मन वांछित फल पावे घर लक्ष्मी आए सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।